दोस्तों अॼु मौजूदु आहियूं असीं चाचे गुलू वटि ऐं ख़ुशूसन अॼु हिननि जी लाइफ स्टाइल हिननि जी ज़िंदगी जे बारे में ॼाणण जी कोशिशि कंदासूं। हिननि जी जेका ज़िंदगी आहे या हीअ ज़िंदगी हिननि जी कीअं पई गुज़रे या हिन तरफ़ हिन चैनल जी तरफ़, छो जो अॼुकल्ह जदीद दौरु आहे, नयूं शयूं प्रमोट करणु या हर को नयनि शयुनि ॾांहुं माना वञण जी कोशिशि कंदो आहे। त हीअ इलाही पुराणे दौर जे शयुनि खे प्रमोट करणु हिन यानी कि हिन इहो कीअं सोचियो, हिनखे इहा ॻाल्हि कीअं ज़हन में आई त पुराणे शयुनि खे यानी कि प्रमोट कजे। अॼु उन्हनि जे बारे में चाचे खां तफ़सील वठंदासूं, कुझु गुफ़्तगू कंदासूं ऐं चैनल जे बारे में यानी कि हिननि इहो मतिलबु पुराणे दौर जूं शयूं प्रमोट कीअं करणु हिनखे ज़हन में इहा ॻाल्हि आई। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। कीअं आहियो? शुक्र अदोन अल्हम्दुलिल्लाह रब जा करम। चाचा इहो असांखे ॿुधाइजो तव्हां पुराणनि दौरनि जे पोयां कीअं अॼुकल्ह जदीद दौर आहे त तव्हां कीअं सोचियो यानी कि पुराणे शयुनि खे प्रमोट कजे? साईं इन में असां इहो ई सोचियो आहे त हींअर नयुनि शयुनि ते त सभु को अचे पियो ऐं नयूं शयूं त सभु को प्रमोट करे पियो, पर काफ़ी नौजवान जेके असांजा दोस्त आहिनि उहे पुराणनि शयुनि खां माना नावाक़ुफ़ आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि शयुनि जी ॼाण कान्हे। असां इहो ई सोचियो त उन्हनि पुराणनि शयुनि जी हुननि खे ॼाण ॾियूं ऐं हुननि खे ख़बरवार कयूं ऐं इन तरफ़ असां चैनल ते आयासीं ऐं त जीअं चैनल ते आम दुनिया ॾिसी सघे थो ऐं जेको जीअं हिकिड़ो जेको असांजो सिंध में वाहिद कंपनी आहे जीअं त मोहम्मद कासिम आका साहिब डबल ए ऐं उहे बि तव्हांखे ख़बर आहे, आम माण्हू खे ख़बर आहे त उहे बि पुराणे दौर जूं जेके बि माना हुन वटि रिकॉर्ड आहिनि उहे क्लासिकल फ़नकार सूफ़ियाणा जेके बि पुराणे दौर जा। असां बि इहो ई हिकिड़ो माना असांजो बि चैनल आहे जहिड़ो त कंपनी आहे ऐं असां पुराणे दौर जा शयूं माना रिकॉर्ड करे दोस्तनि खे ॾेखारियूं पिया। जीअं ॾाढो फ़तेह ख़ान हो ऐं मूंखे हींअर चाचो चाचो सॾीनि पिया बहरहाल, पर इहो बि इन ई मिसाल सां जीअं ॾाढो फ़तेह ख़ान हो त ॾाढो सॾींदा हुआ उनखे ऐं मूंखे चाचो, इहो हिकिड़ो ऐं मुंहिंजो ऐं जेको सो त माना चैनल जे मशहूरी हिसाब सां त माना उहो ऐं मूंखे चाचो सॾीनि था, सभु को चाचो सॾे पियो। बहरहाल इहो सुठी ॻाल्हि आहे ऐं इन में पाण जेको राज़ी आहियां, ख़ुशी आहे मुंहिंजी त जेको सो मुंहिंजो चैनल इन ते क़ाइमु थिए। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा मतिलबु तव्हांजी उमिरि पंहिंजी एतिरी कोन्हे जीअं माण्हू तव्हांखे चाचो सिर्फ़ु चैनल जे करे ई माना पटको वटको, अच्छा पटको बि तव्हां ॿधंदा आहियो, आम ॿधंदा आहियो? जी हा, असां पटको बि हीअ पटके जो जेकॾहिं अगरि तव्हांखे ॿुधायां त हीअ मुंहिंजे पैदाश खां बि अॻे जी आहे पटको बि। पटको सिर्फ़ु? अच्छा जी हा, हीअ पटके तक़रीबन 60 साल जो आहे पटको। डबल चैना में आहे हीअ पटको बि 60 सालनि जो थी सघे हींअर आहे ऐं मुंहिंजे पैदाश खां मुंहिंजी उमिरि हींअर 40 साल आहे। अच्छा जी हा, ऐं मुंहिंजी उमिरि 40 साल आहे ऐं पटको 60 सालनि जो, मूंखां माना पटको ई वॾो आहे, 20 साल माना पहिरें जो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा त ही पटको आम माण्हू खे मूंखे ॿियनि खे ॿधण ई हरूभरू तकड़ में कोन ईंदो कंहिंखे अॼुकल्ह? जी बिल्कुलु आम माण्हू खे ॿधण न ईंदो आहे ऐं हींअर ही जेको पटको मिले बि कोन थो, ही नकुल हिन जा मिली सघनि था, बाक़ी ओरिजिनल नथो मिले। ही ओरिजिनल आहे? जी बिल्कुलु सही सही। त दोस्तों चाचे वटि हदी बि आहे हिकिड़ी, जेको अॻे बि तव्हां हिनखे इलाही जो आहे सपोर्ट बि कयो, काफ़ी दोस्तनि कुझु सवाल बि कया, त चाचे खां हिन जे बारे में वरी नॉर्मल अॻे छो तफ़सील सां हिन ते वीडियो ठहियल आहे त मां हुन ते ज़्यादा न ॻाल्हायां, ज़्यादा तव्हांजो टाइम वेस्ट करण जी कोशिशि न कंदुसि, पर हिन ते यानी कि चाचे खां नॉर्मल ऐं मूं बि ॾिसण जी। अच्छा त हिन में मूं बि ॾिसण जी वॾी कोशिशि कई आहे की मूंखे हिन मां कीअं ख़बर पइजी सघे थी ऐं कीअं अॻिते बि कयोमांसि पोइ हिते हिन हुन पासे, बहरहाल मूंखे ख़ासि हिन मां ख़बर न पई त अॼु हिन जे बारे में नॉर्मल तफ़सील, ज़्यादा त न, छो जो हिन ते पहिरें तफ़सील सां वीडियो ठहियल आहे त हिन जे बारे में नॉर्मल अॼु पुछा कयूं था। चाचा बिस्मिल्लाह। जी हा, हिन जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदासूं त जेको हींअर जेका नई ॻाल्हि हिन जी ॿुधाई। जी हा, नई ॻाल्हि ॿुधाईंदासूं त हिन में जेके माहिर या कारीगर तमामु उन्हनि खे त जीअं तव्हां वीडियो में ॾिसो ईअं ॾिसण में ईंदो, पर जिन खे घटि सम्झ हींअर बि किन खे कुझु अचे थो, उहे मतिलबु हिन मथां जेको साइड अथसि उन ते दंज मिटी या मिसाल का मेरान ॾिसंदा त हाणे मथे साइड ते जेको ही मथियों साइड आहे हिन ते ऐं इन ते ताज़ा मिटी आहे या वाह आहे या बरसाति आहे ऐं ॿियो ॻाल्हि त मौत जो हुननि खे घणी ख़ासि हींअर ख़बर नथो पवनि त पर कुझु जेके माण्हू आहिनि उहे सोचनि पिया त उन में रत जो सिर्फ़ु टिमको हिन में नज़र ईंदो आहे। हा, ॻाढ़े कलर जो माना उहो सो मामूली उहो चवंदा निशानदानी आहे, उहो सम्झंदा आहिनि त हाणे हीअ मौत जो निशानी आहे। अच्छा उहो माना इन जे हेठें पासे, उहो हेठें विच ते हूंदी आहे।
अच्छा अच्छा ऐं बरसात या हवा झक वग़ैरह हा माना वेझो हूंदो हाँ तो हा हेठि हूंदी, जेकॾहिं परे आहे 2-3 ॾींहंनि ते त पोइ हा मथे हूंदी। अच्छा 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 त दोस्तो तव्हांखे हिन जे बारे में चाचा ॿुधायो आहे कुझु ऐं ॿी ॻाल्हि त तफ़सील सां वीडियो ठहियल आहे। उन खां पोइ मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे शहज़ादनि खे की असांजे जेको आहे सो चाचे चैनल खे सपोर्ट कयो ऐं ही मौला तव्हां लाइ इलाही पुराणियूं शयूं जेके आहिनि उन्हनि खे खोजना करण जी कोशिशि कंदो आहे। हीअ वॾी महिनत सां हिनखे हथ अचनि थियूं, हीअं आम हींअर कोन आहिनि, हीअ वॾी महिनत सां वॾी कोशिशि सां उन शयुनि खे हथ करे पियो। काफ़ियुनि जी हिनखे तलाश आहे, काफ़ी हिन हथ कयूं आहिनि, हिन वटि मौजूदु आहिनि। हिन चैनल खे चाचे गुलू जे नाले सां चैनल आहे, उनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं अच्छा दोस्तो बेल आइकन जे बटन खे ज़रूरु दॿाइजो ऐं तव्हांजे इन सब्सक्राइब करण सां या हिकु नॉर्मल 3-4 चाचे वीडियो नॉर्मल आहिनि, तक़रीबन कुझु 3 मिंटनि जो आहे या 5 मिंटनि जो आहे। तव्हांजो ॾिसण सां कुझु बि न वेंदो, तव्हां पैकेज हूअं ई कंदा हूंदो, पर चाचे जी इलाही हौसला अफ़ज़ाई थी पवंदी। त उन लाइ दोस्तो तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं मज़ीद चाचे खां पुछंदो तव्हां छा चवणु दोस्तनि खे चाहींदो? जी असांजो बि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त असांजा वीडियो तमामु वॾा न आहिनि, नंढा नॉर्मल आहिनि ऐं जीअं 5 मिंटनि या 6 मिंटनि ताईं असांजा जेके वीडियो रिकॉर्ड कयूं था। जेकॾहिं को दोस्त सब्सक्राइब कंदो ऐं ॾिसंदो असांजे वीडियो को, उन्हनि जी महिरबानी, असां शुक्रगुज़ार उन्हनि जो कंदासीं। ऐं इहो हिकिड़ो आहे असांखे माना सपोर्ट करणु। जी हा, इहो आहे दोस्तनि जो असांखे सपोर्ट करणु। ऐं हक़ीक़त ॻाल्हि आहे इहो आहे त जेकॾहिं मूं वटि पाण मोबाइल बि न आहे, टच मोबाइल मूं वटि न आहे। अच्छा जी हा, ऐं पाण इहो जेको सो दोस्त आहिनि उन्हनि जो महिरबानी आहे जेके मुंहिंजा वीडियो माना रिकॉर्ड करे अपलोड करे ॾियनि था मूंखे। मूं वटि पाण वटि टच मोबाइल बि कान्हे। अच्छा दोस्तो तव्हां ॿुधो चाचो तव्हां लाइ महिनत करे पियो, हिन शयुनि खे जेको आहे सो कठे करण जी कोशिशि करे पियो ऐं पाण हुन बकौल त हुन वटि मोबाइल बि न आहे। उन करे प्लीज़ दोस्तो सपोर्ट कजो। तव्हां सभु सिंधी भाइर आहियो, हीउ तव्हांजो सिंधी आहे ऐं हिनखे ज़रूरु सपोर्ट कजो। हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मौला इज़तूं ॾींदो, महिरबानी। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में ऐं कंहिं शइ सां गॾु, यानी कि का शइ खणी हाणे तव्हां सां वरी मिलंदासीं। चाहे जेसिताईं संगतनि खे इजाज़त ॾे। इंशाल्लाह दोस्त आबाद हुजनि। आमीन।